नाज़रीन, राज़ी देरो भरसां ॻोठ लुंडी शाख में अखियुनि जे पुरसरार बीमारी में केतिराई ॻोठाणा मुब्तला आहिनि जेके इलाज लाइ कंहिं मसीहा जा मुंतज़िर आहिनि। इन हवाले सां ॾिसूं था इदरीस अब्बासी जी रिपोर्ट। कायनात जा हसीन ऐं दिलकश नज़ारा ॾिसण लाइ अखियुनि जो हुजणु तमामु ज़रूरी आहे। अखियुनि जे नूर जो अहसास उन्हनि बेनूर माण्हुनि खां पुछो जिन खे अखियुनि जी बीनाई न आहे। राज़ी देरो भरसां ॻोठ लुंडी शेख में अखियुनि जे पुरसरार बीमारीअ ॻोठ जे केतिरनि माण्हुनि खे नाबीन बणाए छॾियो आहे। नाबीन माण्हुनि में ॾिनण ख़ातून गुल नवाज़, आमना ख़ातून, साबुल ख़ातून, नौजवान खलील अहमद, मरियम ख़ातून, बख्तावर, दिलशेर शेख, ब भेण भाउ अहमद ऐं नसीबा शेख ऐं 2 सालनि जो शाहज़ैन शेख शामिल आहिनि। अचो त इन्हनि नाबीननि सां ॻाल्हि ॿोल करियूं। तकरीबन 15 खां 20 माण्हू आहिनि जंहिंमें 10-12 मर्द बि आहिनि, 5-8 मायूं आहिनि जेके अखियुनि खां माज़ूर आहिनि। मां पाण मुंहिंजी 22-24 साल उमिरि आहे, मुंहिंजी पाण नज़र सफ़ा ख़तमु आहे। हीउ मासूम छोकिरो आहे नंढड़ो जंहिंजी 2.5-3 साल उमिरि थींदी, हे बि सफ़ा नज़र खां ख़तमु आहे। असां डुकी भॼी ॾाढो इलाज जे लाइ बीठा आहियूं पर को बि माना नथो थिए। मां ईअं नाबीन थी वेठी आहे, न मूंखे धीड़ी आहे, न कुझु धणी न धोती आहे, नाबीन थी वेठी हाँ। मोथा जा नंढे हूंदे ॾिसंदी हुअमि, हाणे वेठी इहो बि ॼंगनि खां जॾड़ो बि अखियुनि खां बि घटि थी वियो आहे। मां अखियुनि खां मां बि लाचार आहियां, मूंखे ढई साईं कोन वेठो न हिकंद विधा खाइण ॿाहिरि कोई कोन्हे मूंखे बसि अलाह भेण भाउ ईअं लाचार राजा के खाराए पी मां कोन्हे। हिन दौर में पंहिंजो ऐं पंहिंजे बचनि जो पेट पालणु एतिरो त मुश्किल बणिजी वियो आहे जो माण्हू सख़्त महिनत करण बैदि मुश्किल सां गुज़र सफ़र करे सघे थो। इहो ई सबबु आहे जो हितां जा नाबीन कमाइण जे लाइक़ु न रहण सबबि आसपास जे शहरनि जो रुख करे ऐं पिनी पेट पालीनि था। नाज़रीन, हिन वक़्तु तव्हां ॻोठ लुंडी शेख जे मज़दूरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन ॻोठ जा 15 खां 20 जेके मज़दूर आहिनि उहे अखियुनि जी बीनाई विञाए चुका आहिनि। संदन चवणु आहे त असां कराची सखर ताईं जेका आहे डॉक्टरनि ॾांहुं पंध कया आहिनि पर अखियुनि जी बीनाई वापसि नथी अचे। कैमरामैन सिराज अब्बासी सां गॾु इदरीस अब्बासी, मेहरान टीवी, राज़ी देरो।